थर में पानी की मौजूदा सूरत हाल से जो मूवमेंट स्टार्ट थी है वह काबिल तारीफ़ है। उन दोस्तन के सलाम पेश कयूं था जिन इन मूवमेंट के वधायो है। इन हवाले से ये चवंदुसि त उन ॿई तरीक़ा आहिनि। हिकिड़ो त हिन वक़्तु एग्ज़िस्टिंग कंडीशन में माण्हुनि खे पाणी कीअं पहुचाइजे। माण्हू पखी पखण जानवर मरनि पिया, बीमारियूं पैदा थियनि थियूं सिर्फ़ु पाणी जी डिफिशंसी जे करे। त उनजे हिकिड़ो मौजूदा सूरत हाल में पाणी जी किलत खे कीअं पूरो कजे, ॿियो मुस्तक़िल तरीक़े सां पाणी खे कीअं ॾिजे, थर खे पाणी कीअं ॾिजे। त आउं इहो चवंदुसि त हिन वक़्तु जेके बि अरबे रुपयनि जा प्रोजेक्ट्स आर ओ प्लांट्स जी सूरत में ट्यूबवेल, समर पंप्स, वेल्स ऐं वाटर सप्लाई स्कीम्स ऐं जेके बि कम थिया आहिनि उहे सिर्फ़ु माइनर मेंटेनेंस जे करे, रिपेयर मेंटेनेंस जे करे उहे रुकिया पिया आहिनि। जेकॾहिं सिंध गवर्नमेंट 18 तरमीम खां पोइ इहो आहे त आम माण्हू खे पीअण जो पाणी ॾियणु सिंध गवर्नमेंट, सूबाई गवर्नमेंट जो जी ज़िम्मेदारी आहे। त असां गुज़ारिश कंदासीं सिंध गवर्नमेंट खे त हू इनिशिएटिव वठनि। घटि में घटि हिन वक़्तु जेको बि अरबे रुपए जो ख़र्चु थियल आहे, जेके प्रोजेक्ट्स लॻल आहिनि उन्हनि खे सस्टेन कनि, उनखे रिपेयर कनि। माण्हुनि वटि थर जे माण्हुनि वटि थोरो माइनर बजट न आहे जो हुनखे मेंटेन कराए सघनि। त आउं सजेस्ट कंदुसि त थर कोल मां जेका हिननि खे रॉयल्टी मिले थी उहा हिन वक़्तु 70-80 करोड़ रुपया हिननि खे मिले थी, पोइ अर्बन जी सूरत में मिलणु थींदी। इनिशियली स्टेज में मेंटेनेंस कास्ट जेको आहे रॉयल्टी मां ॾिनी वञे, ताकी हर ॻोठ में जेके बि शयूं, जेके प्रोजेक्ट्स ख़राबु पिया आहिनि, बंदि पिया आहिनि, घटि में घटि उहे स्टार्ट थियणु शुरू थी वञनि, हुनखे मेंटेन कयो वञे। ऐं ॿियो इहो आहे त मुस्तक़िल जेको आहे पाणी जो हल आहे उहो थर कैनाल आहे। नो डाउट उन ते डिस्कशन ऐं डिबेट तमामु घणी थी चुकी आहे। पड़ोसी मुल्क जो मिसाल ॾिनो पियो वञे, पर हिन वक़्तु असां सजेस्ट कंदासीं त हिकिड़ो जेको आहे थर वाटर बोर्ड अथॉरिटी हिकिड़ी क़ाइमु कई वञे, जेका मुकमल तौर ते इन इशू खे ॾिसे ऐं उहो पोइ मुस्तक़िल तरह उन जेको सॉल्यूशन कढनि। ऐं हिन वक़्तु जेका बि असां ॾिसूं था त जेकॾहिं उन शयुनि ते वञूं था त असांजी जेका वीकनेसिस आहिनि उहे इहे आहिनि त हिते जो सियासी नुमाइंदो आहे थर जे लाइ आवाज़ु नथो उथारे। जेकॾहिं हू सिर्फ़ु सचो थी वञे त मुंहिंजे ख़्याल में थर जा तमामु घणा मसइला हल थी सघनि था। त असां गुज़ारिश कंदासीं सिंध गवर्नमेंट खे, पाकिस्तान जे प्राइम मिनिस्टर खे, चीफ ऑफ आर्मी स्टाफ खे त हीउ बेसिक बुनियादी मसइलो आहे जंहिंजे करे आम माण्हुनि में बीमारियूं वधनि पियूं, माण्हू मरनि पिया, जानवर मरनि पिया, ॿार पखी पखण सभु जेको आहे उहो हुननि जी ख़राबु हालत आहे। ऐं तमामु सोशल मीडिया ते आम जेके नौजवान दोस्त आहिनि उन्हनि इनिशिएटिव वरितो आहे, उन्हनि खे सलाम पेश कयूं था। असीं चऊं था त RBOD, LBOD ऐं स्मार्ट इरिगेशन प्रोजेक्ट्स जेके बि पूरी दुनिया में जेके स्टार्ट कया विया आहिनि उहे सेम थर पार्कनि में स्टार्ट कया वञनि। असां इन ॻाल्हि खे तस्लीम था करियूं त थर वाटर कैनाल हिकिड़ो एक्सपेंसिव ऐं टाइम कंज़्यूमिंग प्रोजेक्ट आहे। उनखां पोइ उनखे सस्टेन करणु, उनखे मेंटेन करणु ॾाढो ॾुखियो मसइलो आहे। पर थर एज अ पार्ट ऑफ स्टेट उहो रिक्वायर्ड आहे उनखे, त उनखे बेसिक फैसिलिटीज़ ॾिनियूं वञनि। ऐं जेको आहे किथां बि करे देर आर सो मैनी प्रोजेक्ट, तमामु घणियूं हज़ारे क़िस्म जूं NGOs गवर्नमेंट आहिनि, हज़ारे क़िस्म जूं रिसर्चिस उन्हनि वटि मौजूदु आहिनि त थर में खे पाणी कीअं ॾेई सघिजे थो। उनजा प्रोजेक्ट डिज़ाइन थियल आहिनि, प्रोग्राम्स डिज़ाइन थियल आहिनि, अरबे लखे रुपए जी बजट बि आई आहे, उहा बि यूज़ थी चुकी आहे। वंस अगेन असां रिक्वेस्ट कंदासीं त हाणे इन डिस्कशन खे डिसीशन जी तरफ़ वरितो वञे। ऐं अदरवाइज़ हिन जा थोरा सा नेगेटिव इम्पैक्ट्स थी सघनि था। उनजो इम्पैक्ट थी सघे थर कोल ते फ्यूचर में पवे, छा आहे त थर कोल थर जे नाले सां प्रोजेक्ट पूरो कमु हले थो। ऐं एज़ पर लीगल एग्रीमेंट थर कोल जी ज़िम्मेदारी आहे त थर जे माण्हुनि खे बेसिक फैसिलिटीज़ प्रोवाइड करे। सिंध गवर्नमेंट एज़ अ प्रोविंस थर जे माण्हुनि खे बेसिक फैसिलिटीज़ प्रोवाइड करे। असां गुज़ारिश कंदासीं त असांजे बुनियादी मसइले खे ॾिठो वञे ऐं उनखां पहिरीं जो हिकिड़ो अहिड़ो हिकिड़ो तासुर या र्यूमर्स या अहिड़ो को हालात क्रिएट थियनि जंहिंमां हर्डल्स पैदा थियनि। थैंक यू वेरी मच।